मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समेत जो खोखड़ा पार खां मीरपुर ख़ास तरफ़ हलंदड़ मारवी एक्सप्रेस ट्रेन जंहिंमें 6 बोगियुनि मां घटाए 4 बोगियूं कयूं वयूं आहिनि, जंहिं सबबि समें मुसाफ़िर औरतूं तोड़े मर्द मौसूम ॿार बि सफ़र करण ते मजबूर। असां रेलवे जी वज़ीर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त ही मारवी एक्सप्रेस ट्रेन जेको हैदराबाद खां खोखड़ा पार तरफ़ सस्ती सवारी जो वाहिद ज़रियो आहे, जंहिंखे नाकारा करण जी कोशिश कई पई वञे। हिन ट्रेन ज़रिए मुख़्तलिफ़ इलाक़नि जा हज़ारे ग़रीब मिस्किन माण्हू आसानी सां सस्तो सफ़र कनि था ऐं ॿियो त नंढनि स्टेशननि ते टिकट पिणु बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं करे हिक स्टेशन खां ॿी स्टेशन ताईं या सफ़र मुफ़्त में सफ़र कनि था या उन्हनि जी टिकट न हुजण करे उहो पैसो रेलवे जे खाते में वञण बजाए टीटीअ जी जेब में वञे थो। उन ते बि अमल कयो वञे। नंढनि स्टेशननि ते टिकट जारी कया वञनि त जीअं आवाम जी परेशानी ख़त्म थी सघे ऐं रेलवे डिपार्टमेंट खे पिणु फ़ाइदो मिली सघे। हिन वक़्त समय औरतूं ट्रेन में जॻह न हुजण करे हेठि पट ते वेही ऐं ॿी वॾी तकलीफ़ में सफ़र करण ते मजबूर आहिनि। हिक सीट ते 3 माण्हुनि जी जाइ ते 6 ॼणा सफ़र करण लॻा। उन बावजूद बि जॻह न आहे, उन करे बराए महिरबानी करे मारवी ट्रेन में बोगियुनि जो इज़ाफ़ो कयो वञे। कुंडरी रिपोर्टर बाबर अली कपरी। गोड़ हाजी जाफर चांडियो टाली ओल्ड में नवाब तैमूर खान टालपुर जे शहज़ादे नवाब शमीर खान टालपुर पारां गुलाम मोहम्मद चांडियो तरफ़ां पंहिंजे वालिद जे नाले करायल क्रिकेट टूर्नामेंट फ़कीर अब्दुल्ला चांडियो क्रिकेट टूर्नामेंट जो इफ़्तिताह कयो वियो। हिन मौक़े ते साणस गॾु सीनियर वाइस प्रेसिडेंट तालका कुंडरी पीपी सैफुल्ला खान पठान साहब ऐं पीपल्स पार्टी रहनुमा चौधरी इनामुल्ला साहब, वाइस चेयरमैन यूसी टाली इरफान खान गशकोरी, रेस जाफर खान चांडियो, परवेज़ गशकोरी, सिटी काउंसलर सदाम गशकोरी, आसनदास भील ऐं ॿिया मौजूदीन गॾु हुआ। शमीर टालपुर सां गॾु नवाब तैमूर खान टालपुर जो PA अली रज़ा लाशारी पिणु गॾु हुओ। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो पथोरो एस्को अमलदारनि पारां वफ़ाक़ी हुकूमत जे हुकुम ते बिजली बिलनि जी वसूली ऐं चोरी जा कनेक्शन हलाईंदड़ ख़िलाफ़ क्रैकडाउन। वापडा SDO पथोरो ढोलणशर, लाइन सुप्रीडेंट मुख्तियार अली, राहिम मोहम्मद रमज़ान संदसि टीम ऐं पथोरो पुलिस मोहम्मद रफ़ीक आरिसर ऐं ॿिया पारां पथोरो शहर में बक़ाया जात ऐं कुंडा कनेक्शन ख़िलाफ़ कार्रवाइयूं। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो नऊंकोट आला हज़रत पीर साईं पागारे जिन जे फर्जन सैद राशिद शाह राशदी अरबाब ज़काउल्लाह जे दावत ते अरबाब हाउस में तशरीफ़ फरमाया। उन मौक़े ते हुरजमा जे मोअज़्ज़िज़ चीफ कादिर बख्श मंगरियो, मुस्लिम लीग फंक्शनल तालका सांगड़ जे सदर अली हसन निज़ामानी, खान मोहम्मद महर, मुबारक महर, खुदा बख्श दर्स, नाना ग़ुलाम दस्तगीर, राजड़ सदाम महर, असद अली निज़ामानी, नवीद निज़ामानी ऐं ॿिया मौजूद हुआ। मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास आदिल मेमण जे हुक्मनि ते DSP सिटी मंजूर SHO मेहरान हक नवाज़ इंचार्ज ट्रैफिक हैदर बलोच ऐं अमलदार साण खिपरो नाग चौक वटि गैर क़ानूनी हद दख़लनि जी ख़ात्मे लाइ ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। उहो ऑपरेशन मुकमल ज़िले में कयो वेंदो। SSP मीरपुर ख़ास ऐवान साफ़त सूमार समय जो रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। अॼु खां शिकारपुर वासिन अदील सुमरो सलीम मेमण ज़ुबैर शेख ऐं उन्हनि जी टीम तरफ़ां सिर्फ़ शिकारपुर जे ग़रीब मिस्किन माण्हुनि लाइ 20 रुपए में हिक वक़्त जो खाधो ॾियण वारी मुहिम जो आगाज़ कयो वियो। पूरी टीम खे जस हुजे शिकारपुर जे वस वारनि खे ऐं सियासी समाजी पार्टी वारनि खे बि अपील आहे उन्हनि खे सपोर्ट करनि जे ही अञा मज़ीद कम जारी रखनि। अॼु हिननि जी टीम ख़ैर सां 20 रुपए में 300 माण्हुनि में बिरयानी विराई वई ऐं अॻिते लाइ बि कोशिश जारी रखी वेंदी।